जे पाक कलाम में जा सूरा सजदा जी मोकड़ी आयत सामने तिलावत कई है, जैन अल्लाह फरमाए तो जो उन्हीं माण्हू जूं करवटूं बिस्तरैनो अलग रहंदियूं पिन जे रब जे खौफ ऐं उम्मीद में वमिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून ऐं अल्लाह जे ॾिनल माल मां अल्लाह साम्हूं ख़र्च कईं था। दुनिया में इंसान के किथे पर नुक़सान जो इल्म होए ऐं उन अमल करण खां पुठियां उन नुक़सान जो नतीजो पण के साम्हूं होए त हिन में हिन दुनवी नुक़सान जे खौफ खां बचेला करे, दुनवी नुक़सान जे बचेला करे इंसान जेको डप में एहतियाती तदाबीर करे तो, जेकी पण इंसान के अल्लाह अकल ॾिनो है बनता कोशिश इस जहन में खौफ के विहारे द्रप के विहारे नुक़सान वारे रस्ते नु जैन दुनवी नुक़सान हुए तो कोशिश करे तो या नुक़सान नु बची वञा। एक खौफ हुए तो अंदर अंदर इंसान के दिमागी तौर मथे खौफ हुए तो, मिसाल के तौर मथे रात जो इंसान जो किना निकरे जो थियो है अंधेरे जो खौफ है, उधाओ है, उधाई रात है तो बत्ती या टॉर्च जो इस्तेमाल करे तो खौफ है जे अगियां को जहरीली वस्तु हुए, खडो हुए, ठोड हुए, छणी पा ऐसे तरीके से तिजारत को मारू करे तो कंहिं किस्म की तिजारत हुए जैसे के खौफ लायक थिए तो जे तिजारत में मुनाफो ओछो है नुक़सान वधारे है पर बतौर एहतियात उन तिजारत जैसे चालू करें कारोबार जैसे चालू करें तो दिमाग में को पण प्लान हुए एतिरो थींदो त हीअं थींदो, हितां वधंदो, हीअं वधंदो, दुनिया भर जा प्लान तैयार कया हुआ पर जो तिजारत घाटे में आई उनजा प्लान फेल थियण लगा तो आहिस्ते आहिस्ते ॿियो न लखे इन खौफ में तिजारत में हाथ पांव कढी लाथे। अहिड़े तरीक़े से पांखे अल्लाह अकल सलीम ॾिनो आहे, पां अक्सर मज़दूर वारा कयूं, पामड़ी मज़दूरियूं कयूं हुई कतराठी जो हुए तो ई जरा को कम गिने तो तेरा फुट मीटर हता के सेंटीमीटर मापे ने दिमाग में पूरो प्लान विहारे लादो जे हिन का पुठिया मुके एतरी बचत थींदी पर जे कने उस जरा बराबर गफलत करे वने लेबर जी गलती थी वने, वाण जी गलती थी वने, माल मटेरियल खराब थी वने तो उनके तुरंत खौफनाक थिए ये जो मुझे प्लान आई जो मुझी सोच है जिन हिसाब से मु उम्मीद करे हथ विधो है ये तो मुझे घर जा इन बेची संदुस ते पूरा की थींदा ई पर हुए तो खौफ हुए तो एकड़ो थम ऐसे तरीके से ई पर आजो तजुर्बो रहो हुंदो लाइट ठाए वालो वायरमैन जा लाइट में हथ विझे त मैन स्विच बंद करे कोरो है तो खौफ जे करंट अचींदो ई पण आजो तजुर्बो रहो हुंदो जो बरसात के सीजन में इंसान पंहिंजे जिस्म के बचाए ना करे या पावट को कीमती शयूं है मोबाइल है आनो है ऐसे तरीके से कोई चीज भेजे की मुस्तहिक है तो उनके बचाए ना करे प्लास्टिक में निपटे दो कोयला खौफ है जी वस्तु भेजी पवे इन पाखे उन नुक़सान जो इल्म है जी वस्तु भेजी पई फिटी पवंदी नुक़सान थींदो त इन्ही तमाम मिसाल जो ही
या सारी तमीद जो खुलासा कलाम ही है जे पांखे पिन जे रब जो तरफ पुरे लड़तो थी। खुलासा कलाम ही है जे खलकण हार खालिक है कुन फयकून से सारी कायनात के हलाए पियो एकड़े इशारे ते सारी धरती के ज़लज़ले में तब्दील करे छॾी। उन रब जो पाणी ख़ौफ़ करे लॻो। सवाल ही पैदा थिए थो जे कादे करे में गान मथे कुदरत रखे तो जे कौन आसमान के फाड़ चाहे तो सेकंडे में फाड़े छॾे फयकून थी वञे त थी वञे। पांखे उन रब जो तरफ करे नथो थिए। इन जी वजहूं छो हुई जे पाण हकीर इंसान है उधारे नो दर्जे तो एरो झांझरे नो दर्जे तो तजारत में खौफ जो तजारत में घाटे जो खौफ है तैन उतरजे तो धंधे दूरी में मिल्कत लूटने जो खौफ है तैन उतरजे तो पग में कंडो लगंदो जोड़ो चप्पल पे कंडे उतरजे तो पर अल्लाह जो को लाना तो उतरजे रब जो खौफ करेल न तो थी। एकड़े मोमिन ईमान वाले मुसलमान के हर हमेशा दिल में ये वस्तु खटके ही खपे कि मुझे पाण एतिरो कमज़ोर ईमान थी वियो या एतिरो गयो गुज़रियो या कि मामूली मामूली शयुनि ते रब थिए थो तुंहिंजी ज़ात जो मूंखे को ख़ौफ़ न। जेको किन जाने कोई समय मुक़रर न किन जाने दुनियावी लेवल मां पांखे कोई इल्म न कि मुंहिंजी लाइफ केतिरी है मुंहिंजी ज़िंदगी है किन जाने सारे कारोबार सारी मिल्कतें सारे प्रॉपर्टी मत हथ खणी मूंखे कबर सां रवानो थियणो पए अकेले अल्लाह के जवाब ॾियणो पए। अकेलो न को वकील न रुश्वत न जज न सबे न आगेवान न ओलो न पल्लो तने तना कोई ना अल्लाह जो खौफ नथो थिए। इन जी वजह को आहे इमाम इब्न क़य्यिम रहमतुल्लाह अलैहि फरमाई था कि त्रै चीजों इंसान के अल्लाह तबारक व तआला जे खौफ न दूर करे छॾी यानी खौफ नथो थिए इन जी वजह को आहे। नंबर हिकिड़ो जे इंसान के पिन जे गुनाह नाफरमानी कबाहत जो कोई इल्म नथो हो जे आउं ही बुराई कयां तो दुनियावी तौर मथे उखरी तौर मथे जो नुक़सान केतिरो आहे इनके गुनाह करे पियो इन गुनाह जो घाटो केतिरो हो ख़बर न आहे। मिसाल जे तौर मथे हिकिड़ो इंसान नमाज़ नथो पढ़े त उनखे अहिड़ो लॻे पियो आउं बराबरि आहियां नमाज़ पढ़े पियो उन ठीकु आहियां ठीकु आहे धंधा दूरी आहियूं वाण मिल्कतूं आहियूं ॿार चार रखे था ॿिए जा संग तोड़े थो फिटाए थो बड़ा ॻाल्हि ठीकु आहे पर इहा ख़बर न आहे ऐं गुनाह केतिरो कयां इन गुनाह जो बैकग्राउंड को है रब मूंखे पकड़ींदो त आउं जवाब कोन ॾींदुसि। जवानी है बुढ़ापो ईंदो मौत अचींदो वारस हूंदा कबर में रखी ईंदा मुंहिंजो कोई पुछा अछा वारो न हूंदो। इहो ख़ौफ़ खपे इंसान खे। इमाम इब्न क़य्यिम रहमतुल्लाह अलैहि फरमाई था जर बंदे इंसान के पिन जे गुनाह पिन जे ख़ताएं पिन जे करतूतें जी कबाहत जो इल्म नथो हुए जे इन जो नुक़सान है घाटो है खसारो केतिरो आहे तेरे ही को गुनाह करे इनखे को ख़ौफ़ नथो इनखे कोई इल्म नथो गुनाह त इनखे इल्म न आहे जे इन जो घाटो आहे खसारो कहिड़ो आहे। मिसाल जे तौर मथे मुशरिक रहियो शिरक करण वारो दुनियावी लेवल मथे यारियो जे आखिरत में अल्लाह फरमाए अज़ाबुन अज़ीम अज़ाबुन अलीम जबरदस्त कड़कदार अज़ाब मुसल्लत कयो वेंदो पर तंहिंजे अलावा अल्लाह पाक अहले तौहीद बनाए ऐं ॼाणियो जे अल्लाह तबारक व तआला अहले शिरक के मुशरिकीन की दुनिया में का ज़लील रुसवा करे छॾिया दर दर जी ठोकरूं कनि था दरगाह जा चक्कर कढी था कबरनि के तवाफ करी था हज़ारों किलोमीटर पैदल पगे सफ़र कई था तंहिंमें पिण जी इज़तूं नीलाम कई था कुंवारी छोकिरियूं भेरियूं हुए थियूं नंढड़ा मासूम बच्चा गोदी में हुए था हज़ारों सैकड़ों किलोमीटर ई भरा किए था इन्हनि वधारे ज़लालत केतिरी हुई जे रब उहो आहे जेको ऐं पिण जे घणे रड़ कयो तंहिं सुणे थो
इन हाली मवाली पीर मुर्शिद जी कबर मथे वञे मां कीअं फ़ाइदो न आहे। तंहिंजे बावजूद जॾहिं इन माण्हू जो रुख़ उॾा थियो, अक़ीदो तब्दील थियो, सोच बदलई, अल्लाह तबारक व तआला बतौर मुशरिक ठप्पो बहरानी दुनिया वारे खे ॾेखारे मुशरिक जो अंजाम ही अने आख़िरत में जेको अंजाम उहो अलॻि थियो आहे। ऐं ॾिठाऊं न आजो तजुर्बो हूंदो, हिकिड़ो मामूली ॾोरो तंहिं मथे पूरो यकीन, केतिरी ज़लालत जहिड़ी ॻाल्हि आहे। बाक़ी अल्लाह एॾे तौहीद कए एतिरे पाण ख़बर पवंदी जेकॾहिं ॾोरे मथे यकीन कंदा। कब्र में इंसान वेंदो रहियो आहे, उनजो को अंजाम थियो उहो तव्हांखे इल्मु न आहे। उहो कहिड़ी करे केॾे लाइन में उभल आहे, उनजो अंजाम कहिड़ी करे पूरो थियो आहे, उनखे सवाल जवाब थिया उहो पास थियो या न आहे थियो, कब्र में आहे या न आहे, इहे इल्मु न आहे। एतिरो ज़लालत रसवाई वारो इंसान जी ज़िंदगी गुज़रे थी जे दुनियावी लेवल मथे गैर मुस्लिम अहले तौहीद ॼाणकार दानिश्वर इन माण्हू मथां खिलनि था, जेॾी माण्हू जो अकुल किरायो आहे। अल्लाह तबारक व तआला अकुल ते मोहर हणी छॾे थो, जॾहिं इंसान कंहिं गुनाह खे गुनाह नथो सम्झे। आख़िरत में जेको अज़ाब आहे उहो अलॻि पियो आहे। नंबर 2 ॿई मिसाल, जेकॾहिं इंसान चोर आहे, पाण में त को आहे न, जेकॾहिं इंसान चोर आहे त दुनियावी लेवल मथे शरीयत मुतहरा मदीने जे मीर इमामुल अंबिया जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदा नाफ़िज़ कई जे चोर जा हथ कपिया वञे। केतिरी ज़लालत वारी ॻाल्हि आहे। दुनियावी लेवल मथे ई जंहिं सूदी पा हयात रहे ठूठो फेरे पे माण्हू जन चोरी करण जी वजह सां हथ कपाइण रहे। अने आख़िरत में जेको अज़ाब है बाक़ी है। हिकिड़ो इंसान डॉक्टर सर्जन इंसान के जरा ऑपरेशन कइए था, बेहोशी जा इंजेक्शन दिए था, बेहोशी जो दवाओं इस्तेमाल कइए था, मथा इनखे को तकलीफ़ न थिए, पर चोर मथे शरीयत एतिरी बेरहम थई है जे इनखे बग़ैर के इंजेक्शन जे बग़ैर के होश बेहोशी जी दवाई ॾियण जा हथ कपिया वञे। केतिरी ज़लालत वारी ॻाल्हि आहे। जॾहिं इन गुनाह जो दुनियावी तौर मथे एतिरो नुक़सान आहे जे इंसान पिण जे बाज़ूअ नु महज़ूर थी वञे, पिण जे बाज़ूअ नु महरूम थी वञे, ऐं जंहिं सूदी दुनिया में ज़िंदगी गुज़ारे तंहिं सूदी इन मथे ई टिपको लॻो पियो आहे जे चोरी कई जंहिंजी वजह सां हिनजा हथ कपल आहिनि। जी हाँ, दुनिया में ज़लालत है, आख़िरत में अंजाम अञा बाक़ी पियो आहे। अहिड़े तरीक़े से हिकिड़ो ज़ानी ऐं बदकार आहे, शरीयत मुतहरा आखिरत में जो अंजाम के ऊपर जी लेवल मथे बाकी है। पर जेकॾहिं शरीयत मुतहरा जंहिं मुल्क में नाफ़िज़ आहे उन हिसाब से इन माण्हू के कोड़ा हणी सरेआम रजम संसार कयो वेंदो। लमो न, लिकाए न, चौराहे मथे ख़बर पे आवाम के, ख़बर पे पब्लिक के जे ही माण्हू मुजरिम आहे त आख़िर में अञा जो अज़ाब बाक़ी पियो आहे। संसार कयो वेंदो, पत्थर हणी हणी माण्हू खे रजम कयो वेंदो। थी सघे तो अल्लाह गफूर रहीम है, उन पत्थर जे ज़रिए से, उन रजम जे ज़रिए से, उन तकलीफ़ जे एवज़ उन माण्हू जो गुनाह माफ़ करे छॾे। एतिरे लाइ शरीयत को कायो आहे। पर हींअर दुनियावी लेवल मथे केतिरो इंसान ज़लील थी जो सॼे मुआशरे अॻियां पूरो कुटुंब, पूरा खानदान, पूरा परिवार, सारो ॻोठ, सारी बस्ती पूरो करियो, हर मर्द, हर फर्द, हर औरत इकट्ठा हुए चौक मथे हिनखे बीहारे ने रजम कयो वञे। केॾी न ज़लालत वारी ॻाल्हि आहे। तव्हां तसवुर कयो जी केतिरो वॾो गुनाह आहे जंहिंजो पाण खे इल्मु न आहे कि दुनिया में हिन जी सज़ा आहे त आख़िरत में केतिरी हूंदी। अहिड़े तरीक़े से नंबर 2 इमाम इब्न क़य्यिम रहमतुल्लाह अलैह फरमाइए था जे इन माण्हू के या इन इंसान के अल्लाह तबारक व तआला जी वईद या अज़ाब के सच मञण जी हिम्मत नथी हुए, सचो नथो मञे। ऐसी ॻाल्हि आहे हिकिड़ो माण्हू ईमानी तौर मथे मञंदो हुए, ईमानी तौर मथे दिल जी गहराईअ में मञंदो हुए जे रब जेको वईदूं हलाए, जेको धमकियूं क़ुरान में आयूं हुई, अज़ाबुन अलीम, अज़ाबुन मुक़ीम, अज़ाबुन अज़ीम, ठहण वारो अज़ाब, ज़बरदस्त अज़ाब,
उभियण वारो अज़ाब जेकॾहिं एतिरो इल्मु हुए एतिरी यकीन हुए त ही बंदो गुनाह करे खां अॻु 1000 बार सोचे थी मुंहिंजे रब जी धमकी आहे हिन गुनाह में यानी इन माण्हूअ खे कोई ख़बर न आहे जे रब्बुल आलमीन हर एक मासियत मथे हर एक गुनाह मथे अल्लाह तबारक व तआला सज़ा मुक़रर कई निफाक की बीमारी वाले ना अलग मुशरिक ला करे अलग चोर ला करे अलग जानी ला करे अलग अलग वही तो है अलग अलग अजाब जो किस्तों अल्लाह तबारक व तआला नाज़िल कयो जने इन माण्हू की यकीन होए इल्म होए कतअन ई माण्हू ऐं इंसान गुनाह के उॾो न वञे। नंबर 3 जेकॾहिं इंसान के हमेशा ही खौफ हुए जे आऊं गुनाह कयां पियो ये हमेशा खौफ हुए इंसान के वो गुनाह करे ला दो थी सके तो मूंखे तौबा जो मौक़ो न जुड़े था ऐं गुनाह करियां बदकारी कयां सॼी ज़िंदगी आराम ऐश में गुज़ारियां ने आऊं इन परिस्थितीअ में हुआ ने मुंहिंजो बुलावो अची वञे मूंखे तौबा जो मौक़ो न मिले था कई इंसान आसमां हूंदा ॾिठा हूंदा जे रात जो सुता सुबुह जो अख न खुलई वो रात दुनिया में उनजी आखिरी रात हुई कई इंसान सफर मथे रवाना थिया जिंदगी जो आखिरी सफर हो अख खुलई तो कब्रिस्तान में तो इंसान के खौफनाक होना खपे जे मुंहिंजा रब ऐं गुनाह करियां थो न बि अहिड़ो गुनाह होए पाप में लॻो पियो या ने इन आसरे में जा तौबा करना है तो उसने तौबा जो मौक़ो न जुड़ियो था तंद टूटी वई था मुहार छिपजी वई था जिंदगी वारी काउंटिंग ॾींहं पूरा थी विया था अचानक अहिड़ो बीमार थी पियो जे ज़बान मूंखे साथ न ॾिने था अहिड़ो बीमार थी पियो जे पेशानी झुकाइण चाही झुकी न सघई था अहिड़ो मजबूर थियो अहिड़ो मक़बूर थियो अहिड़ो मज़लूम थियो जे सजदो करण चाहियो घोड़े साथ न ॾिनो था जी हाँ ये खौफ होनो खपे ये डप होनो खपे जे तौबा जे आसरे गुनाह करियां पियो ने तौबा जो मौक़ो न जुड़ियो था ने वाकई हक़ीक़त ई है जे कई माण्हू पाण वटि पंहिंजे सर्कल में पंहिंजे कुट में पंहिंजे परिवार में पंहिंजे ॻोठ में बल्कि पंहिंजे आकाई में इन आसरे मथे हुआ ये अगले जुमे वटि चालू करे विझंदासीं हाणे नमाज़ कायम हाणे मूं तौबा कई चिटिंग नो तौबा कई चोरी नो तौबा कई बदकारी नो तौबा कई बद अखलाक़ी नो तौबा कई पर हकीकत ये हुई जड़ी कि तौबा जिंदगी वफा न कए जिंदगी साथ न ॾिने ने उन्हीं जी वो आरज़ू वो तमन्ना वो जो रही हुई ने कब्र में हलिया विया इमाम इब्न क़य्यिम रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा जे इन्हीं 3 चीज़ें के मद्देनज़र रखी इंसान जेकर दुनिया में पंहिंजी जिंदगी बसर करे त ज़रूर ब ज़रूर गुनाह करण जे वक़्त सोचे ते इंसान के गुनाह जी तरफ आमाद करण वारियूं बड़ी 3 चीज़ूं आहिनि गुनाह जी तरफ आमाद करण वारियूं गुनाह जी तरफ खींचण वारियूं गुनाह में मुलविस करण वारियूं गुनाह में गिरफ़्तार करण वारियूं पर ई 3 चीज़ूं आहिनि जंहिंमें जा हिकिड़ी इहा जे बुराई ऐं गुनाह नो न वाक़िफ़ हो इंसान इनके को खबर न हुई जा गुनाह करियां तो नंबर 2 या इन जे अंजाम नो बे खबर हुई जेनो जो अंजाम को थींदो इन जो रिजल्ट को रचीदो इन जो नतीजो को रचीदो दुनियावी लेवल मथे को रचीदो न उखरवी लेवल मथे को रचीदो नंबर 3 इंसान तौबा जे आसरे तौबा कर लाइंदासीं उम्र करे दीनासीं आज लोन खणी नंढा नंढा उधारे ऐं काबतुल्लाह में किपार कसाए छॾियो जेकॾहिं गुनाह पाप हूंदा हलाल रिज़्क न हूंदो कतअन माफ़ी की न मिलंदी कतअन माफ़ी की न मिलंदी तंहिंजे कारण जे अल्लाह हदूं पारा सरदूं क़ुरान हदीस पाक दौरान चई छॾिया आहिनि पाण सम्झो जो अछो कपिड़ो आराम पाइण लाथो मथो कूड़ाए लाथो तवाब करे लाथो माण्हू मूंखे हाजी चयो बसि आऊं गुनाह नो माफ़ी हुई त बहु मुश्किल है को माण्हू सम्झे जे आऊं आलम थी वियो सनत जुड़ी वई त तकरीरूं कयूं नमाज़ पढ़ियो माण्हू खे पढ़ाया ख़ुदि पारे न आऊं माफ़ी न न जंहिं सूदी रब जी रहमत शामिल हाल न हूंदी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻिले भेरा फरमाए
जे अल्लाह तबारक व तआला जी जय सूदी रहमत शामिल हार न हूंदी तैसे हर गिज को बंदो जन्नत में दाखिल की थी बंदो हिकिड़े साहबी वॾी हिम्मत करे पुछी रहा साहबी हुआ न हिम्मत करे बोलिया पर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आई पर चवंदा हां जय सूदी रब जी रहमत शामिल हाल मुंह बे न हूंदी त सूदी आऊं पर जन्नत दाखिल न थी सघां ऐं तसव्वुर कयो जे पंहिंजी ज़िंदगी किन रूट मथे वञे पई पंहिंजी ज़िंदगी कयो रस्तो अख्तियार करे वई है पाण कयो चीलो जले विया आहियूं ऐं पाण अल्लाह जो ख़ौफ़ जे नथो थिए रब जो द्रफ जे न ॾींहुं राति पाप ॾींहुं राति गुनाह ॾींहुं राति गफ़लत ॾींहुं राति अल्लाह जी नाफ़रमानी पाण कॾहिं अल्लाह सां लौटी अचींदासीं लौटी अचो अल्लाह जे घर जी तरफ़ लौटी अचो तौबा जा दरवाज़ा खुला आहिनि सवारे यारे कोशिश कयो जा तौबा कई अंदरा के पानी चिमचे से ॾिनो वञे बि तर पाण कीअं न करे सघंदा तंदुरुस्त आहियूं अमन सलामती में आहियूं रब जा घर आई अल्लाह जे घर में पुकारो थी पई लौटी अचो पलटी अचो अल्लाह सॾ करे पियो पिण जे पापे मथां हथ खणी न आयो अल्लाह के ये पेशानी गुनहगार झुकायो रब से वाइदो कयो मुंहिंजा पालनहार थी विया अल्लाह अंधेरे में कया उजाले में कया मुंहिंजा रब मूं तौबा जे आसरे कया इन आसरे कया जे तूं वॾो हुई है तूं रहमान रहीम ही है पर रब अॼु वॾा तौबा मुंहिंजा रब सच्ची तौबा या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा इखलास वारी तौबा कयो लौटी अचो पलटी अचो कोई इंसान अहिड़ो न आहे जो गुनहगार न होए कोई इंसान अहिड़ो न आहे जो ख़ता ऐं गुनाह न कया होए दुनियावी लेवल ते ठीक है बुजुर्ग की ॾेखारे पियो माण्हू हिनखे बुजुर्ग सम्झे पिया पर उहो पेट में न सम्झे थो मूं केतिरा पाप कया आहिनि उनजो सॼी किताब हिन अॻियां खुलियल आहे मूं किथे किथे नुक़सान कया आहिनि किथे किथे गुनाह कया आहिनि किन धरतीअ मथे मूं दुनिया के इंसान ऐं जानवर खे धोखा ॾिना आहिनि किन किन गॾीअ में मूं कुफर बदअखलाक़ी कई आहे इहे हिनखे सारो इल्मु आहे पिण जो रजिस्टर खोलियो अधु राति जो खोलियो उन रजिस्टर खे पढ़ो किन पने मथे कोरो लिखल आहे उन पने खे डिलीट कयो रब उन पने जी अर्ज़ी भॻायो अर्श अज़ीम जे रब जी ज़ात में उम्मीद रखो एतिरे लाइ अल्लाह फरमाए ततजाफा जुनूबुहुम अनिल मज़ाजी यदऊन रब्बहुम ख़ौफ़न व तमा उन माण्हू जूं करवटूं यानी बिस्तरनूं अलॻि रहंदियूं अल्लाह जो ख़ौफ़ ऐं तमा जन्नत जी तमन्ना हुई थी रब जे अज़ाब जो ख़ौफ़ हुए थो अल्लाह तबारक व तआला दुआ घुरी रब्बुल आलमीन पाके हक़ीक़ी ईमान वारा बनाए अल्लाह तबारक व तआला पाके ईमान वारो ख़ौफ़ पंहिंजी दिलि में पैदा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह ताला पा खाती ने खताएं के दरगुजर फरमाए अल्लाह पा गुनहगारनि जे गुनाह के दरगुजर फरमाए रब्बुल आलमीन जी की बीमार है अपनी के शफा कामिल आजिल नसीब फरमाए अल्लाह जी के ऐसे तौहीद दुनिया में रुखसत थी अल्लाह मिली की मग़फ़िरत फरमाए रब्बुल आलमीन दुनिया जी कै पर खत्ते मुसलमान मज़लूम अल्लाह मिली मत ज़ुल्म लाए दूर फरमाए रब पाके जियारे जैसी जियारे मज़हब इस्लाम ते कायम दायम रखे पांचो खात्मो कर ईमान बिल खैर मत करे